सभ खां पहिरियों त मां थोराए आहियां पंहिंजे मरकज़ी सदर साहब जो, साईं गुलाम रसूल महर साहब जो, साईं अमानल्ला महर जो ऐं शिकारपुर ज़िले जे सभिनी यूनिटनि जे दोस्तनि जो, जिन असां ते एतमाद करे असांखे ही ज़िम्मेदारी ॾिनी आहे। अॻे बि असांजे मरकज़ी सदर साहब जूं डायरेक्शन इहे ई आहिनि त तव्हां उस्तादनि जा जेके मसइला आहिनि उहे प्रायोरिटी बेसिस ते हल कयो। पोइ उन सिलसिले में तव्हां पाण बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो, तव्हां गॾु हलिया आहियो, ईअं सम्झो असांजो हिसो आहियो पेटे अलिफ़ जो। असांजी प्रायोरिटी इहा ई आहे त बंदि पियल स्कूलनि खे खोलिजे, अफ़सरशाहीअ जी जेका लुटमार आहे उनखे रोकिजे, या जेका हाणे स्कूलनि जे डेवलपमेंट लाइ बजट आई आहे उनखे प्रॉपर तरीक़े सां ॿारनि जी जेका अमानत आहे उन्हनि खे सही यूटिलाइज़ कजे। ऐं उस्ताद जा जेके आम मसइला आहिनि, ख़ासि तौर ते जेको उस्ताद जे मसइलनि खे ईंघायो थो वञे, उन्हनि खे जेको आहे हल कराइण जी भरपूर कोशिशि कंदासीं। हिकिड़ी ज़िले में ओवरऑल सभिनी यूनिटनि में हिकिड़ी तजुर्बेकार ऐं सुठी टीम आई आहे, ऐं जेको एतमाद असांजे मरकज़ी सदर साहब असां ते कयो आहे, इंशाअल्लाह असां उन ते पूरो लहंदासीं ऐं इन मान खे इज़त खे बरक़रार रखंदासीं।